जय झूलेलाल दोस्तों। थधूं अची वियूं आहिनि त इन में असांजी सिंधियुनि जी फेवरेट मिलंदी आहे पली, ताज़ी ताज़ी पली। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहा पली कीअं ठाहिजे। पली मतिलबु चने जो साग जंहिंखे चइबो आहे हिंदीअ में। त अॼु असां इहा ठाहींदासीं खटी खटी पली, उहा डोडे सां। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। हीअ ताज़ी पली आहे। पलीअ खे सोइणी सभिनी खां ॾुखियो कमु हूंदो आहे। इहे टांडियूं अलॻि करणियूं आहिनि ऐं पता अलॻि कंदासीं। इन में टाइम लॻंदो आहे जाम, पर इहा जेका आहे खाइण में त ॾाढी टेस्टी लॻंदी आहे। स्पेशली असां जेको सिंधी तरीक़े सां ठाहींदा आहियूं खटी पली ऐं डोडो, जाम 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 टेस्टी हूंदी आहे। ॾिसो इहे पली मां पता अलॻि करे वरिता आहिनि। त जेतिरी पली खणबी आहे अधु उनजी पालक खणबी आहे। अगरि मां पाउ पली खई आहे त उन में अधु पाउ पालक विझंदसि। हाणे खणंदासीं कुकर, उन में विझंदासीं तेल। 3-4 चमचा तेल विझी करे विझंदासीं असां 3 बसर चॉप कयल, गॾु विझंदासीं अदरक अधु इंच, 2 सावा मिर्च कटे करे, ऐं उन सां गॾु 5-6 कलियूं थूम जूं विझंदासीं। पलीअ में थूम वधीक पवंदी आहे त हाणे मां थोरी सी बसर सां गॾु विधी आहे, पोइ मथां थूम जो तड़को लॻंदो। मेन इंग्रेडिएंट जेको आहे हिन में थूम आहे। बसर गुलाबी थी वेंदो त असां हिन में विझंदासीं टमाटा रफली चॉप करे विझंदासीं। त हिते मां 4 टमाटा विधा आहिनि। इनखे असां थोरो सो भुञंदासीं। गॾु विझंदासीं असां हिन में लूणु, उन सां गॾु विझंदासीं हैड ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मैंशन कयूं आहिनि। हिकु हिकु चमचो ई सभु विझणा आहिनि। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और थोरी देरि सिम बाहि ते छॾींदासीं जीअं टमाटो जेको आहे थोरो ॻरी वञे। उनखे हल्को चिथींदासीं। हे ॾिसो, उन खां पोइ असां हिन में विझंदासीं पली ऐं पालक जेका असां साफ़ु करे धोई रखी आहे, उहा हिन में ऐड कंदासीं। और जीअं मां क्वांटिटी ॿुधाईमांव पली ऐं पालक जी, जेतिरी पली आहे अधु उनजी पालक पवंदी आहे। बिगनर्स जेके आहिनि उन्हनि खे इहो न ख़बर हूंदी आहे त पली हुजे, सरसों जो साग हुजे, उन में जेका आहे पालक ज़रूरी विझबी आहे, न त टेस्ट जेका आहे सुठी न ईंदी आहे। त हमेशह पालक इन्हनि में मिक्स कजे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इन्हनि पतनि जो पाणी निकिरंदो। उन खां पोइ थोरो सो पाणी असां हिन में ऐड कंदासीं और उनखे घटि में घटि 3-4 सीटियूं हणाईंदासीं। त ॾिसो मां हिते 1 बाउल पाणी विधो आहे। हल्को सो चिथींदासीं जीअं टमाटो थोरो चिथजी वञे। इनखे असां कुकर बंदि कंदासीं और 3-4 सीटियूं हणाईंदासीं। हिकु लीमे जे साइज़ जेतिरी असां खणंदासीं गिदामिड़ी, उनखे धोई करे पाणी में पुसाए रखंदासीं जेसिताईं सीटियूं लॻनि। त गिदामिड़ी पुसजंदी। हाणे हिते ॾिसो सीटियूं लॻी वियूं आहिनि। त हिन ते असां घुमाईंदासीं ब्लेंडर। तव्हां चाहियो त मंधीअड़ो घुमाए सघंदा आहियो, पर मंधीअड़े सां जेका आहे बिल्कुलु इहा स्मूथ वारी पली न ठहंदी। इन करे असां हिते ब्लेंडर घुमाईंदा आहियूं। त हिनखे ब्लेंडर सां ब्लेंड कंदासीं और उन खां पोइ इन में विझंदासीं असां गिदामिड़ी जेका असां पिसाए रखी हुईसीं, उनखे निचोड़े उन मां जेको पाणी निकिरंदो उहो पाणी असां हिन में विझंदासीं। मीन्स गिदामिड़ीअ जो पल्प छाणे करे इहो असां हिन में विझंदासीं। इन सां पली जेका आहे खटी थींदी आहे। और इन जो मेन इंग्रेडिएंट जीअं मां ॿुधायोमांव, हिन में थूम जाम पवंदी आहे। हिते मां 10-12 कलियूं थूम जूं खयूं आहिनि। उनखे सन्हो सन्हो कटियो आहे। तेल गरम कंदासीं और थूम जो तड़को लॻाईंदासीं असां इन पलीअ ते। इन सां इन में जेका ख़ुशबू ईंदी ॾाढी बढ़िया ईंदी। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इहा असांजी खटी खटी चटपटी पली तयारु आहे, जेका असां खाईंदासीं जूअर जे डोडे सां या चांवरनि जे डोडे सां। मां हिते इहा जूअर जे डोडे सां सर्व कई आहे। जूअर जो डोडो ऐं चांवरनि जो डोडो कीअं ठाहिजे इन जी रेसिपी मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। त उहो ज़रूरु चेक कजो, चाहे उहो फेसबुक हुजे, इंस्टाग्राम हुजे या यूट्यूब हुजे। टिनी ते मां इहे रेसिपीज़ अपलोड कयूं आहिनि। चटपटी पली और उन सां गॾु डोडो, सिंधियुनि जो फेवरेट खाधो। त ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोज़ खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो।
मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।